तो संगत हिकिड़ी वॾी ख़ुशी वारी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। मूंखे हिमत अफ़ज़ल जे केस सारा ॿ लानती इंसान गिरफ़्तार थिया आहिनि, जंहिंखां ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। उन सिलसिले में एसएसपी सानगढ़ मीर सद्दाम ख़ास के लिए डीएस अस्सलाम वालेकुम संगत, छा हाल आहे? ख़ैरु आहे, ख़ुशि हो, तबियत सही तो, उमेद हो सभु ठीकु हूंदा खैरनि। त अॼु दिलि बि चयो ऐं कुझु कमेंटूं बि आयूं भेणियुनि भाइरनि जूं, त भाई ब्लॉग ठाहियो तो कल्ह न ठाहियोसीं, इनजे करे माज़रत। सो अॼु ब्लॉग अल्हम्दुलिल्लाह स्टार्ट थियो आहे। सो हलो था, हाणे कढंदासीं गाॾी, वञिणो आहे अॼु सेलर ते, छो जो बछड़नि जी रोज़ी करणी आहे। छा कयूं भला, पंहिंजो यको इलाही टाइम थी वियो अफ़ज़ल जानी खां पोइ डिस्टर्ब थी वियासीं। सफ़ा मतिलबु सेलर खे टाइम वग़ैरह कोन ॾिनोसीं सफ़ा। सो हाणे वञूं, थोरो पंहिंजो कमकार कयूं। माजिद त रोड ते वेठो आहे, घर खे 1.5 कलाक थी विया अथसि मुंहिंजे इंतज़ार में, वेही ॾाढो बखील थी वियो हूंदो। हलो गाॾी कढूं, जल्दी हलूं सेलर ते, पोइ वरी तव्हां सां मिलूं था। गाॾी कढी वरी पोइ संगत असांजी गाॾड़ी बि थो, सम्झो रीवो बि आई अथव, फॉर्चूनर बि आई अथव, बाइक बि आई अथव। हलो आजिद तो गाइस, भैया पाण वञूं था सेलर की तरफ। तो अभी जा रहे हैं हम सेलर की ओर। थोड़ा सा काम है, वो काम करेंगे। कुछ रहा हुआ है, उसके बाद जो है ना फिर देखते हैं क्या करते हैं क्या नहीं करते। चलो जा रहे हैं। तो संगत पाण सेलर ते पुॼी वियासीं, गाॾी अंदरि कई आहे, पर हिकिड़ो सीन थी वियो आहे। मुंहिंजे खीसे वारो मुंहिंजो सामान सॼो घर विसरी वियो। हाणे बटुओ, चाबियूं, ॿियूं शयूं, ख़ैर सो लोकल बॉय चेक कयो। पोयां तव्हांखे गाॾी व्यू ॾेखारियूं था पंहिंजी, जेकी आहे मालिक सां इहो शुक्र आहे। सो असां वटि फ़िलहालु साड़ियुनि जी सीज़न अची वई आहे, साड़ियूं पयूं आहिनि सटा जूं सुकण जे लाइ। सो हलूं था अंदरि ऑफिस जी तरफ़। पखो हलायो, पखो हलायो। हमारा कंप्यूटर खुल गया। आज जानी कम करे तो भाई बिरयानी तैयार है, खाऊं? हाँ जल्दी कर, थदी थी वेंदी। तो भाई हिमल पाण वञी रहिया आहियूं घर जी तरफ़। कंप्यूटर शट डाउन कयोसीं। दरअसल छा थियो, मूंखे अची निंड रहा, सो मां अधु कलाक आराम कयो। सो हाणे वञूं था घर, दुआ कयो खैर। तो संगत पाण घर पुॼी वियासीं, बाइक वाइक अंदरि करे छॾी, अलाह जे फज़लो करम सां अलाह पाक जी नमाज़ बि अदा कई आहे। सो हाणे थोरो घणो रेस्ट कंदासीं, थोरो घणो मोबाइल खे टाइम ॾींदासीं, व्हाट्सअप खे टाइम ॾींदासीं। सो वरी पोइ जंहिं महिल उथंदासीं, ज़िंदगी रही त वरी पोइ तव्हां सां मुलाक़ात कंदासीं। सो हाणे असां मतिलबु रेस्ट करण वारा आहियूं, ठीकु आहे। संगत पाण हिमल रिलैक्स थी उथिया आहियूं, थोरो घणो आराम कयोसीं। सो हाणे वरी वज़ू कंदासीं, आज़ान हली वई आहे, वज़ू कंदासीं, पेपारी नमाज़ पढ़ंदासीं। नमाज़ पढ़ण खां पोइ वरी समीर खे फ़ोन कंदासीं, वरी ईंदासीं शॉप जी तरफ़। तो असां नमाज़ पढ़ूं, तव्हां बि नमाज़ पढ़ो। हे ॾिसो लुंगी डांस थो करे। छा था कयो भाईजान? लुंगी डांस। तो जेसिताईं मोबाइल की चार्जिंग न वरी करो। तो संगत फिर से आज उर्दू तो ॻाल्हायां मां, सिंधी में मूंखे भुलिजी पियो। अॼु वञूं था वरी हेठि छा करे सुकून वठणु,
छो जो मुंहिंजे ख़्याल में अफ़ज़ल जानी खां पोइ हे मुंहिंजो पहिरियों व्लॉग आहे। हिन में तव्हां मूंखे थोरो घणो इम्प्रूवमेंट में ॾिसंदा हूंदव या पंहिंजो मतिलबु खिल भोग या चहिरो फेस सही इंजूं घणियूं वजियूं आहिनि भाईजान। एॾनि माण्हुनि थुक लानत कई आहे, छा तव्हांखे मां ॿुधायां, बयानु नथो करे सघां। सभ खां वधीक पहिरियों त घर वारा न छॾींदा आहिनि बाबा का बि ॻाल्हि। एॾो ॻाल्हाए अथनि, चवंदा बसि जेका इहा थियणी उहा थी वई, तूं पाण ईअं छो कयो आहे। सो इन हिसाब सां कुझु वरी दोस्तनि जूं कमेंटूं बि हुयूं, यार व्लॉग ठाह। सो हाणे वञूं था पिया, तव्हां ॾिसो। संगत क्रिकेट जो हिकिड़ो ग्राउंड, ठीकु आहे, वरी हेॾां हे ॿियो, वरी हेॾां हे टियों, वरी हेॾां हे चौथों। 4 जॻहियुनि ते क्रिकेट थी हले, पर असां 2 ॼणा क्रिकेट नथा खेॾूं, छो जो बचपन खां वठी नो इंट्रस्ट क्रिकेट में, मतिलबु घटि 100 मां 20%। भई अञा लाटूं वाटूं खेॾंदा हुआसीं, इहे रांदूं जीअं कतरी थी वई, पकड़ पाई। अॼु हलंदासीं कब्रिस्तान ते चकर लॻाईंदासीं, फ़िलहाल वेहूं 2-3 मिंट। तो संगत हाणे हलूं था पाण कब्रिस्तान जी तरफ़, दीदार कयूं, दुआ मग़फ़िरत कयूं जेके बि सुता पिया आहिनि मुस्लमान भाइर उन्हनि जे लाइ। सो हलो। فبالله كم تستطيب الغرور ويبرأ جروح الكثير الجريح وينشط ذاك السقيم العليم وقد كان بالسقم دم। नल को पाणी अॼु हितां पाणी नसीब न आहे, हलो मटन में अॼु पाणी असांखे हितां नसीब आहे। लाइक जिस तारो गिलास समझ रहे हो न, आहे त सही न, पर हलो। हे ज़ोरी असांजे बिहार चवंदा विलाग भरियो, लानत आहे उन ॾींहं ते जिन ॾींहं ते अहिड़ा दोस्त असांखे मिलिया। किथे थोरा घुमंदा अॼुकल्ह अकेला? अस्तगफिरुल्लाह, असां साईं ग़रीब आहियूं भैया। तव्हां हेॾे नथा अचो, असां चकणंदासीं या असां तव्हांखे ॿियो कुझु कंदासीं। अमुन अमान लॻो पिया न भई, अमुन अमान पुछूं वांगुरु फिरी अथव सफ़ा। असांजो त नथा ठहियूं। भाऊ रांदि खेॾियो? छका कयो न? सुभाणे खणी मां जॉइनिंग कयां हूंदो, पर हुननि सां कंदुमि नंढड़नि सां। सिखूं न था। त संगत हिकिड़ी वॾी ख़ुशी वारी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। मूंखे हिमल ख़बर पई आहे, बहरहाल सुबुह मूंखे ख़बर हुई जॾहिं मां व्लॉग स्टार्ट कयो त अॼु इहा शइ थियणी आहे, इंशाल्लाह थींदी। उहा इहा ॻाल्हि आहे त अफ़ज़ल जे केस वारा 2 लानती इंसान गिरफ़्तार थिया आहिनि, जंहिंखां पंहिंजो मोबाइल ऐं उहो पिस्टल हथु थियो आहे। सो हाणे हिते व्लॉग एंड था कयूं, वरी इंशाल्लाह तव्हां सां सुभाणे मुलाक़ात थींदी। सुभाणे तव्हांखे इहा सॼी असां इंफॉर्मेशन ॿुधाईंदासीं, सॼी हक़ीक़त ॿुधाईंदासीं, छा थियो छा न थियो। सो इहा वॾी ख़ुशीअ वारी ॻाल्हि आहे। महिल मुंहिंजी दिलि सफ़ा अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि थी वई आहे, ऐं इंशाल्लाह उमेद थो कयां तव्हांखे बि ख़ुशी थी हूंदी। हे मुंहिंजो भाउ ॾिसो ख़ुशी में झुमिरियूं थो हाणे नचे थो। असांखे अलाह कसम एॾी ख़ुशी थी आहे। बहरहाल दुआ अलाह साईं खां इहा ई दुआ, जेके बि इहे 2 ॼणा गिरफ़्तार थिया आहिनि, इहे अलाह कंदो हक़ी हूंदा या हक़ी हुजनि, नाहक़ी न हुजनि। यार असां कंहिं मतिलबु कंहिं ते हरू भरू ज़ुल्म करणु नथा चाहियूं। अलाह कंदो इहे हक़ी हूंदा जेके गिरफ़्तार थिया आहिनि। असांजी दुआ इहा ई आहे, जे नाहक़ी आहिनि हिननि खे अलाह कंदो अहिड़ी का तकलीफ़ या सज़ा वग़ैरह न मिलंदी। बहरहाल गिरफ़्तार थिया आहिनि 2 ॼणा, केस में अॻुभराई थी आहे। बिल्कुलु अलाह कंदो सॼो केस क्लियर थी ईंदो असांजे साम्हूं। सो हिते हिन व्लॉग एंड थो कयां। मां ॻाल्हायां वसीम सां, ॻाल्हायां अदा मोहम्मद बशीर लुंड सां, ॻाल्हायां जेको वकील अफ़ज़ल जो। वरी तव्हां त इंशाल्लाह सुभाणे तव्हांखे मुलाइ पंहिंजो ॿुधाईंदासीं। मां ख़ुशी में ॻाल्हाए बि नथो सघां सही तरीक़े सां। सुभाणे तव्हांखे ॿुधाईंदासीं इंशाल्लाह। शहीद ॾे हलंदासीं गुल वुल खणी। सो माशाल्लाह, दुआ में यादि।
टंडवादा में क़त्ल थियल क़ौमी कारकुन ऐं बैंक मुलाज़िम अफ़ज़ल लुंड जे केस में पुलिस ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिबि जवाबदारनि ॾोह जो एतिराफ़ कयो आहे। टंडवादा शहर जे मोहम्मद फ़कीर डेरो चौक वटि 22 ॾींहं अॻु में ॾींहं ॾिठे टारगेट किलिंग वसीले क़त्ल थियल क़ौमी कारकुन ऐं बैंक मुलाज़िम अफ़ज़ल लुंड खे क़त्ल कयो वियो हो, जंहिं बाद पुलिस ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। उन सिलसिले में एसएसपी सानगढ़ मीर सदाम ख़ासकेली डीएसपी ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त जवाबदारनि क़ौमी कारकुन ऐं बैंक मुलाज़िम अफ़ज़ल लुंड खे लोन वठण बहाने फ़ोन करे टंडवादा में क़त्ल कयो हो। टेक्निकल बुनियादनि ते ॾींहुं राति कोशिशूं करे ॿिनि जवाबदारनि फराज़ उर्फ़ आज़ाद खोसो ऐं असद अली खोसो खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जिन पैसनि जी लालच में खेसि क़त्ल कयो हो। गिरफ़्तार जवाबदारनि जो तालुक़ कंहिं इंशा सां आहे। जवाबदारनि खे कोर्ट में पेश करे 3 ॾींहंनि जो जिस्मानी रिमांड वरितो वियो आहे। हिननि सां गॾु ॿिया बि जवाबदार मुलविस आहिनि, जिन खे पिणु जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। एसएसपी जो चवणो त असां लाइ हीउ केस चैलेंज हो। क़त्ल केस में जेको बि सहूलियतकार हूंदो उन्हनि खे गिरफ़्त में आणींदासीं। गिरफ़्तार जवाबदारनि पिस्टल ज़रिए गोलियूं हुयूं, जेके पुलिस हथ करे वरिता आहिनि। ॿई गिरफ़्तार जवाबदार पाण में वेझा माइट पिणु आहिनि।